जुंगशाही मां रिपोर्ट कर रहा है हुजूर अहमद ब्रोही। जुंगशाही रेलवे स्टेशन भरिसां पाकिस्तान रेलवे तरफां गैर कानूनी कब्ज़ा ख़त्म करण लाइ ऑपरेशन जारी है। तफ़सील मूजिब डिविज़नल सुपरीडेंट DS कराची जनाब महमूद लाखो जी हिदायतुनि ते IOW रेलवे नूर हसन लाशारी, AWI मोहम्मद हुसैन, PWI मसरूर अनवर हकड़ो ऐं रेलवे पुलिस GIPR मुख्तियार अहमद महर जी अॻवानी में टीमूं मैदान में मसरूफ़ अमल आहिनि। इहो ऑपरेशन 11 नवंबर 2025 ईस्वी खां बाक़ाइदे तौर शुरू कयो वियो, जंहिं दौरान जुंगशाह इलाइक़े में बख़्त अली जोखियो, डॉक्टर शेर मोहम्मद जोखियो ऐं नज़ीर अहमद जो पारां रेलवे हदुनि अंदरि ठहियल घर, दीवारुनि ऐं ॿियनि तामीरनि खे हटायो वियो। रेलवे ज़रियनि मुताबिक़ वधीक कार्रवाई ॻोठ सब्ज़ अली ख़ान ब्रोही ऐं भरपासे जे रेलवे इलाइक़नि में पिणु जारी आहे। रेलवे इंतज़ामिया जो चवणु आहे त हीअ मुहिम उन्हनि समूरनि हंधनि ते कई पई वञे जिते रेलवे जी ज़मीन ते गैर कानूनी छपरा, दीवारूं या घर तामीर कया विया आहिनि। उन्हनि मुताबिक़ रेलवे जी ज़मीन क़ौमी अमानत आहे ऐं कंहिं बि शख़्स खे इन ते गैर कानूनी तामीर या कब्ज़े जो हक़ हासिल नाहे। रेलवे इख़्तियारनि तरफ़ां आवाम खे हिदायत कई वई आहे त हू पंहिंजनि सामान ऐं तामीर थियल शयुनि पाण मुरादो हटाए छॾनि ऐं जीअं ज़बरदस्ती, मुसमारी या कंहिं मुमकिन छिकताण खां बची सघिजे।